अहम ख़बर बि अवां सां शेयर कंदारूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त MQM जे ॿिन्ही धड़नि खेनि वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। MQM जी हिमायत खां पोइ सेनेट चेयरमैन चूंडाइण लाइ संदन अंग मुकमल थी वियो आहे। इस्लामाबाद में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सदारत में नून लीग ऐं इत्तेहादनि जो इजलास थियो। इजलास दौरान इत्तेहादनि सां ॻाल्हि ॿोल कंदे अॻूणे वज़ीर आज़म चयो त हुननि MQM जे ॿिन्ही धड़नि सां मुलाक़ात कई आहे। हुन चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं फारूक सत्तार खेनि वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। संदसि चवण त MQM जे हिकु धड़े वोट ॾेई ॿिए वोट जा 4 वोट आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म चयो त MQM जी हिमायत खां पोइ सेनेट चेयरमैन चूंडण लाइ संदन अंग मुकमल थी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त सेनेट चेयरमैन लाइ सियासी पार्टियुनि में इन वक़्तु राब्ता जारी आहिनि। सलाह मशवरा कया विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त MQM जी ॿिन्ही धड़नि खेनि वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। MQM जी हिमायत खां पोइ सेनेट चेयरमैन चूंडण लाइ संदन अंग मुकमल थी वियो आहे। इस्लामाबाद में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सदारत में नून लीग ऐं इत्तेहादनि जो इजलास थियो आहे। इजलास दौरान इत्तेहादनि सां ॻाल्हि ॿोल कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त हुननि MQM जे ॿिन्ही धड़नि सां मुलाक़ात कई आहे। हुन चयो त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी फारूक सत्तार खेनि वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। संदसि चयो हो त MQM जे हिकु धड़े वटि हिकु ऐं ॿिए वटि 4 वोट आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त MQM जी हिमायत खां पोइ सेनेट चेयरमैन चूंडण लाइ संदन अंग मुकमल थी वियो आहे।